स्विट्जरलैंड के एक रिसोर्ट में बाहि लगण सबब दर्जने माण्हू फौत ऐं 100 खां वधीक सख्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। स्विट्जरलैंड के मशहूर स्के रिसोर्ट क्रेंस मोंटाना में नए साल के मौके ते एक बार में लगल खौफनाक बाहि सबब दर्जने माण्हुनि जे फौत थियण जो ख़दशो ज़ाहिर कया पिया वञे, जॾहिं त लॻभॻि 100 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। स्विस इख़्तियारनि मूजिबि फौत थींदड़नि जो अंग दर्जननि ताईं थी सघे थो, जॾहिं त अतालवी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त स्विस पुलिस लॻभॻि 40 माण्हुनि जे मौत जो अंदाज़ो लॻाए रही आहे। बरतानवी ख़बर एजेंसी मूजिबि नए साल जी राति बाहि लगण जो वाक़ियो स्के रिसोर्ट के ली कॉन्स्टलेशन बार में रात के तक़रीबन 1:30 वॻे पेश आयो। इहो हॉल नौजवाननि में ख़ासि तौर मक़बूल हो ऐं जिते माण्हू फुटबॉल मैचिस ॾिसण लाइ गॾु थींदा हुआ। वाक़े वक़्तु बि बार में त नए साल जी पार्टी जारी हुई। स्विस इख़्तियारनि जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि मां घणनि जी हालत ॻणती जोगी आहे ऐं केतिरा ई माण्हू बाहि लगण सबबि सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। मक़ामी हुकूमत जे सरबराह मिथियास रेनॉल्ट मूजिबि इलाइक़े जे अस्पताल जो ICU मुकमल तौर ते ज़ख़्मियुनि सां भरिजी चुको आहे, जंहिं बाद कुझु मरीज़नि खे ॿियनि शहरनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। हुन ॿुधायो त ज़ख़्मियुनि खे ख़ासि बर्न यूनिट्स में इलाज हेठि रखियो पियो वञे। वाक़े बाद हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ 10 हेलीकॉप्टर, 40 एम्बुलेंसिस ऐं लॻभॻि 150 रेस्क्यू अहलकारनि इमदादी सरगर्मियुनि में हिसो वरितो। वाक़े बाद इलाइक़े खे मुकमल तौर बंदि कयो वियो आहे ऐं क्रेंस मोंटाना मथां नो फ्लाई ज़ोन लागू कयो वियो आहे। स्विस पुलिस शुरूआती तौर धमाके जो ज़िक्र कयो हो, पर बाद में मक़ामी प्रोसिक्यूटर वाज़े कयो त वाक़े खे दहशतगर्द हमले सां जुड़ण जो को सवाल ई पैदा नथो थिए। इख़्तियारनि मूजिबि बाहि लगण जो सबबु अञा ताईं मालूम न थी सघियो आहे, जॾहिं त आतिशज़नी जो इम्कान बि रद्द कयो वियो आहे। मक़ामी सिक्योरिटी सरबराह स्टीफन गार्न्स जो चवणु आहे त मुतासिरनि में मुख़्तलिफ़ मुल्कनि जा शहरी शामिल आहिनि ऐं संदनि सुञाणप जो अमल जारी आहे, पर शदीद सड़ी वञण सबबि केतिरा ई लाश सुञाणप लाइक़ न रहिया आहिनि। इख़्तियारनि अवाम खे अपील कई आहे त अस्पतालुनि ते गैर ज़रूरी दबाव न वधायो वञे ऐं एहतियाती तरीक़ेकार इख़्तियार कयो वञे, जॾहिं त रेस्क्यू ऑपरेशन ईंदड़ कुझु ॾींहंनि ताईं जारी रहण जो इम्कान आहे।